तव्हांखे ख़बर आहे त असां वटि मुल्क में नौकरियूं आहिनि कोन ऐं केतिरा ई तव्हां नौजवान ॾिठा हूंदा जेके डिग्री होल्डर आहिनि, एतिरे क़दुरु जो MPhil थियल हूंदी आहे, उन्हनि जी PhD थियल हूंदी आहे, इंजीनियरिंग जी डिग्री हूंदी आहे उन्हनि खे, के डॉक्टर हूंदा आहिनि, पर नौकरी न मिलंदी आहे छो जो असां नौकरियूं आहिनि कोन। ऐं प्राइवेट सेक्टर में बि तव्हां ॾिसो त नौकरियूं आहिनि, जेकॾहिं वरी पघारूं घटि आहिनि, पर घणे क़दुरु असांजे वरी नौजवाननि जो इहो ख़्यालु हूंदो आहे त का सरकारी नौकरी मिले। जीअं असांजा अक्सर दोस्त चवंदा आहिनि का पटेवाली मिली वञे, का चौकीदारी मिली वञे, का मास्तरी मिली वञे। पर उहे बि ज़ारा तव्हां ॾिठो त छा हालत थी, हाणे जेका टेस्ट बि थियूं PST जूं JEST जूं, केतिरा नौजवान उन में पास थिया ऐं वरी उन्हनि खे हुकूमत खे ॿीहर तरमीम करणी पई, कुझु वरी ॿीहर टेस्ट थिया, वरी कुझु बहरहाल नौकरी मिली वई कुझु दोस्तनि खे। पर जेके मां हैरत थींदी आहे मूंखे उन्हनि ते जेके PhD होल्डर हूंदा आहिनि, जेके MPhil थियल हूंदी आहे जंहिंजी, ऐं उन्हनि खे नौकरी न मिलंदी आहे। जिते बि अप्लाई कंदा आहिनि त या त उन्हनि जी डिग्री एॾी हाई लेवल जी हूंदी आहे जो नौकरी उन्हनि नंढी हूंदी आहे, इन जे करे बि घणा दोस्त न करणु चाहींदा आहिनि उहा नौकरी। मां अॼु तव्हांखे हिकु नौजवान जो किस्सो ॿुधाईंदुसि। अगरि उन नौजवान खे तव्हां कॉपी कयो ऐं उन जे किस्से मां सबक़ु हासिलु कयो त यकीनन नौकरी मिली सघे थी। हीउ किस्सो आहे हिकु अहिड़े नौजवान जो जंहिंजो तालुक़ु साउथ इंडिया सां हुयो। साउथ इंडिया तव्हां ॾिठो हूंदो त उते साउथ जूं फिल्मूं बि असां वटि घणियूं तव्हां ॾिठियूं हूंदियूं, उहे सुपर डुपर हिट थियनि थियूं ऐं वॾी हेवी बजट सां उहे फिल्मूं ठहनि थियूं ऐं टेक्निकली ॾाढियूं ज़बरदस्त साउंड फिल्मूं आहिनि। एतिरे क़दुरु जो बॉलीवुड ख़ुदि साउथ इंडियन फिल्मूं कॉपी कनि था बिल्कुलु एज़ इट इज़। ऐं उन्हनि जा एक्टर बि जेके आहिनि उहे बि महांगा तरीन एक्टर आहिनि इंडिया जा, साउथ इंडियन जेके आहिनि। ऐं घणे क़दुरु जेके बिलियनियर्स आहिनि उहे बि साउथ इंडिया में घणा आहिनि। नॉर्थ इंडिया खां वधीक साउथ इंडिया में जेके आहिनि, जीअं सुंदर पिचाई जो नालो आहे, ॿिया बि जेके बि बिलियनियर आहिनि उहे तमामु घणा साउथ इंडिया में आहिनि। उहो नौजवान जेको हुयो साउथ इंडिया में उहो रहंदो हुयो ऐं उन पंहिंजी यूनिवर्सिटी में इंजीनियरिंग जी डिग्री हासिलु कई, गोल्ड मेडल हासिलु कयईं, टॉपर हुयो पंहिंजी यूनिवर्सिटी जो। उनखे नौकरी मिले कोन पई, कॾहिं कंहिं MNA वटि, कॾहिं कंहिं MPA वटि, जीअं असां वटि हिते थींदो आहे ईअं हुते बि इहा हालत आहे। ॾाढा उन धिका खाधा, जॻह जॻह ते वियो, किथे नौकरी न पई मिलेसि, किथे चवनि पिया तूं त गोल्ड मेडलिस्ट आहे ऐं डिग्री होल्डर आहे, असां वटि जॉब नंढी आहे, अहिड़ी ॻाल्हि। माना हर जॻह तां हुनखे धितकारी मिले पई, जितां किथां जवाबु मिलेसि पियो नौकरी जो। पोइ हिकु ॾींहुं हुन सोचियो त कुझु अहिड़ो कयां जेका नई शइ थी वञे दुनिया में पूरी में। सुबुह जो उथियो, घरां निकितो, हिकिड़े पेट्रोल पंप ते वियो। पेट्रोल पंप वारे खे चयईं, मालिक खे, त साईं मूंखे तव्हांजे पेट्रोल पंप ते नौकरी खपे, मां पेट्रोल भरणु थो चाहियां गाॾियुनि में, जीअं ॿिया छोकिरा तव्हां वटि भरनि था। हुननि चयो ठीकु आहे, उहो त भरींदो, पर तूं केतिरो पढ़ियल लिखियल आहे? हुन चयो साईं मां इंजीनियर आहियां। उहो हैरान थी वियो, इंजीनियर आहे? चयो हा साईं इंजीनियर आहियां, पर मूंखे ख़्वाबु हुयो हुननि लाइ जो त मां वॾो थी करे पेट्रोल पंप ते नौकरी कयां ऐं माण्हुनि जी गाॾियुनि में पेट्रोल भरियां। मालिक हैरान थी वियो, चयो यार तूं अजीब माण्हू आहे, पहिरियों दफ़ो टकरियो आहे माण्हू, इंजीनियर थी करे ऐं तूं पेट्रोल भरींदे? चयो हा साईं, बसि तव्हां जेका पघार हुननि खे ॾियो था उहो मूंखे ॾिजो, मुंहिंजा 2 शर्त आहिनि, अगरि तव्हां उहे पूरा कयो त। चयुसि कहिड़ा शर्त? हुन चयुसि त नौजवान चयुसि त हिकु त तव्हां मुंहिंजे कपिड़नि ते तनक़ीद न कंदो, मां जहिड़ा बि कपिड़ा पाए अचां। मालिक चयुसि त का ॻाल्हि ई न आहे, हिते केतिरा ई छोकिरा आहिनि जेके पैंट शर्ट पाईंदा आहिनि, के सलवार कमीज़ पाईंदा आहिनि, इन में त को मसइलो न आहे, ॿियो कहिड़ो शर्त आहे? नौजवान चयो ॿियो शर्त इहो आहे त जेकॾहिं मुंहिंजे करे तव्हांजी सेल वधी थी वञे पेट्रोल पंप जी, त उन मां तव्हां जेका सेल थींदी उन में जेको प्रॉफिट थींदो, उन प्रॉफिट मां 10% या 20% जेको तव्हांखे मुनासिबु लॻे उहो मूंखे तव्हां ॾींदव पघार खां अलावा। हुन चयोसि यार 10-20% त वधीक थींदो आहे। हुन चयो साईं मां फ़िलहालु नथो चवां, तव्हां भली मूंखां बॉन्ड लिखाए वठो साल जो 2 सालनि जो, मां तव्हांजी जो नौकरी बि न छॾींदुसि ऐं तव्हांजी सेल वधाईंदुसि, इहा मुंहिंजी गारंटी आहे। इहे 2 शर्त आहिनि मुंहिंजा। हुन चयो ठीकु आहे, पर ॾिसूं था कम सां लॻी वञ। ॿिए ॾींहुं हुन नौजवान छा कयो, जो जेको गाउन हूंदो आहे, तव्हां ॾिठो हूंदो अक्सर कॉन्वोकेशन जॾहिं थींदी आहे यूनिवर्सिटी में, त हिकु टोपी बि मिलंदी आहे चोरस जेका उन्हनि खे ब्लैक कलर जी, जंहिंमें फुंदण बि लॻल हूंदो आहे पुठियां, उहा टोपी बि पातल हूंदी आहे। उन्हनि खे डिग्री जॾहिं मिलंदी आहे जंहिं ॾींहुं, त उहो गाउन हिकिड़ो हूंदो आहे मख़सूस, उहो पाए अचिणो हूंदो आहे सभिनी खे। उहो गाउन हुन पातो, टोपी पातई मथे ते ऐं गोल्ड मेडल ॻीचे विझी करे पेट्रोल पंप ते बीहो पेट्रोल भरणु। त उते जेको बि माण्हू अचे गाॾी में पेट्रोल विझणु, हुनखे ॾिसे, चए यार हीउ छा आहे? चवंदो भाउ तूं छा कंदो आहे? चयो साईं मां पेट्रोल भरींदो आहियां गाॾीअ में। चए पोइ हे गोल्ड मेडल है? चयो हा साईं बिल्कुलु, मां टॉपर आहियां, पंहिंजी यूनिवर्सिटी जो गोल्ड मेडलिस्ट आहियां ऐं इंजीनियर आहियां, मुंहिंजो ख़्वाबु हुयो त मां गाॾियुनि में पेट्रोल भरियां। माण्हू हैरान थिया, मालिक भॼंदा हुआ, अरे हे छा कयो अथई? चयो साईं मां तव्हांखे पहिरियों ई चयो, मुंहिंजी शर्त आहे इहो त मुंहिंजी यूनिफॉर्म ते, मुंहिंजे कपिड़नि ते तव्हां तनक़ीद न कंदव, एतिराज़ु न कंदव कोई बि। चयो ठीकु आहे भाउ तुंहिंजी मर्ज़ी। हुन पेट्रोल भरणु शुरू कयो त पूरे शहर में इहा ॻाल्हि मशहूरु थी वई त हिकिड़ो अहिड़ो पेट्रोल पंप आहे जिते इंजीनियर जेको आहे उहो पेट्रोल भरे थो बीठो, नौजवान छोकिरो आहे हिकिड़ो।
त अक्सर जेके माण्हू हुया गाॾियुनि जा मालिक उहे पंहिंजे ड्राइवर खे चवंदा यार उन पेट्रोल पंप ते हल या त इंजीनियर जेको पेट्रोल थो भरे बीठो छोकिरो। सो ॾिसंदे ई ॾिसंदे कुझु हफ़्तनि में उन पेट्रोल पंप जे ॿाहिरां वॾियूं लाइनियूं लॻी वियूं। उन छोकिरे खां पेट्रोल भराइण ईंदा सभई, सभु हैरान थींदा ॾिसी करे। सेल बि वधी वई मालिक जी, त मालिक चयो त हाणे यार महीनो ॾेढ थी वियो आहे, 10% हिनखे ॾियां प्रॉफिट मां, वरी मथां भॼी न वञे, हिनखे 20% ॾियणु शुरू कयां। तव्हां यकीन कंदव हिन ॻाल्हि जो, या हक़ीक़ी ॻाल्हि आहे इहा, त उहो नौजवान साल ॾेढ हुते कमु करण खां पोइ 2 सालनि में उन पंहिंजा 2 पेट्रोल पंप हया उन ई शहर में, ऐं उते बि उन पंहिंजो यूनिफॉर्म इहो ई रखियो। त जेकॾहिं इन किसे मां तव्हां इहो सबक़ु हासिलु कयो, जेके बि असांजा PhD होल्डर आहिनि दोस्त, या मास्टर्स कयल आहे जिन जी, MPhil थियल आहे जिन जी नौकिरी कोन थी मिले, काई ॻाल्हि न आहे, गाउन पायो, टोपी पायो इहा, ऐं लॻी वञो कम सां। कोई बि कमु कयो, कोई बि कमु नंढो न हूंदो आहे। जीअं शाहरुख़ खान जी फिल्म आहे रईस, हुन में चवंदो आहे कोई बि धंधा छोटा नहीं होता। त कोई बि रोज़गार करे सघो था तव्हां। मिसाल जी ॻाल्हि, असां हिते ॾिठोसीं कराची में हिकिड़ो एरोनॉटिकल इंजीनियर हुयो जेको शरबत पियो विकिणे, ऐं जॾहिं हुनजी वीडियो ठाही असांजे दोस्त जुनेद अकरम, त एरोनॉटिकल इंजीनियर आहे उहो शरबत थो विकिणे बीठो हिते, इहा हालत आहे असां वटि मुल्क में। त उते एॾी रश थी वई, उते उन्हनि माण्हुनि वटि एॾा माण्हू उन वटि आया एरोनॉटिकल इंजीनियर वटि जेको शरबत पियो विकिणे बीठो हिते मॉडल कॉलोनी में। त हिकिड़ी पूरी हिते शरबत जी कंपनी आहे, उन्हनि पूरो ब्रांडेड कयो उनखे वरी शॉप वठी ॾिनऊं ऐं ब्रांडेड कयो त बाबा असांजो ब्रांड शरबत में तूं हलाइजांइ। एॾी हुनजी सेल बि वधी वई। त जेके बि असांजा नौजवान आहिनि जेके चवंदा बेरोज़गार आहियूं, PhD होल्डर आहियूं ऐं मास्टर्स थियल आहे, त तव्हां गाउन पायो, टोपी पायो ऐं लॻी वञो कम सां। छोला चांवर विकिणो, छोला चांवर विकिण में को ऐब त न आहे, रोज़ी आहे, हक़ हलाल जी रोज़ी आहे। तव्हां दाल चांवर विकिणो, या हूअं बि तव्हां हुक्मरान ॾिठो हूंदो, असांजे चयो वेंदो आहे इहो तक़रीबन, तव्हां हुक्मरान या मथां ॿुधो हूंदो त नौकिरियूं न आहिनि, नौजवान वञी छोला खपाइनि, त छोला खपायो, छोलनि खपाइण में कहिड़ो ऐब आहे। तव्हां खीर विकिणो, मोटरसाइकिल ते खीर विकिणो, सप्लाई कयो खीर जी, उन में कहिड़ो ऐब आहे, हक़ हलाल जी रोज़ी आहे। या नंढो को रेस्टोरेंट खोले वठो, तव्हांजी जेका डिग्री मिलियल आहे तव्हांखे, उहा डिग्री उन प्लेटनि में तव्हां छपराए छॾियो। या अगरि तव्हां रेड़ी लॻायो था, त रेड़ीअ जे ॿाहिरां जेको पेनाफ्लेक्स लॻंदो आहे, उन में डिग्री पंहिंजी जेका आहे उहा पेनाफ्लेक्स ते ठाराए करे हणी छॾियो, बाबा मास्टर्स थियल आहे मुंहिंजी ऐं मां हीउ कमु कयां थो। हे कोई कमु नंढो त न आहे, रोज़ी बि थी वेंदी सुठी, ऐं तव्हां मशहूरु बि थी वेंदव। त जेकॾहिं इन कम खे तव्हां इम्प्लीमेंट कंदव, त तव्हांखे किथे बि एम्प्लॉय थियण जी ज़रूरत ई न पवंदी, नौकिरी जी ज़रूरत ई न पवंदी, पंहिंजो कारोबार कंदव। त हीअ वीडियो मुंहिंजी तव्हांखे कीअं लॻी, मूंखे कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो। ईंदड़ वीडियो ताईं मूंखे ॾींदे इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।